एक मसलो पेश कयो आहे कंहिं दोस्त त पेश इमाम खे मस्जिद जा मुतवली थोरी थोरी ॻाल्हि ते घटि वधि ॻाल्हाइनि था। छा इहो उन्हनि जो ॻाल्हाइणु जाइज़ आहे या न? ऐं साईं वज़ाहत कजो त हाफ़िज़ ऐं आलिम जी अहमियत छा आहे ऐं मस्जिद जा मुतवली इमामनि जो क़दुरु नथा कनि, उन ते थोरो रोशनी विझंदा। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। त दरअसल मसलो इहो आहे त मस्जिदनि जा पेश इमाम जेके आहिनि उहे मस्जिदनि जूं ख़िदमतूं कंदा आहिनि ऐं मस्जिद में नमाज़ पढ़ंदा आहिनि, पर हक़ीक़त ॾिठो इहो वियो आहे। काफ़ी दोस्तनि मूंखे पर्सनल व्हाट्सएप ते सवाल बि कया आहिनि इहे त पेश इमामनि जो अॼुकल्ह क़दुरु न आहे। मस्जिद जे इमामनि खे 4000 5000 6000 एॾी पेमेंट में पघार में सॼो महीनो उहे पेश इमाम कढंदा आहिनि ऐं पोइ जेके मस्जिद जा मुतवली आहिनि उहे पेश इमाम सां उहो रवैयो हलंदा आहिनि, उहो इख़्तियार हलंदा आहिनि जेको पंहिंजे घर जे नौकर ऐं ग़ुलाम सां हलिजे, उहो पेश इमाम सां रवैयो हलंदा आहिनि। इहा शइ ग़लति आहे। असां मुस्लमाननि खे सोचणु खपे त असां मुस्लमान आहियूं, को आलिम दीन आहे, को हाफ़िज़ क़ुरान आहे। हाफ़िज़ क़ुरान जे सीने में क़ुरान हूंदो आहे, हुनजो सीनो समंड हूंदो आहे ऐं आलिम दीन जेको इल्म जो वारस हूंदो आहे, नबीअनि जो वारस हूंदो आहे, त उहो आलिम हूंदो आहे, हुन वटि इल्मु हूंदो आहे, ॼाण हूंदो आहे, उनजी इज़त करणु खपे। कंहिं बि मस्जिद जे मुतवली खे या ख़िदमतगार खे इहो शरई तरीक़े सां जाइज़ न आहे त पेश इमाम खे तंबी करे। जेकॾहिं कंहिं बि क़िस्म जी इमाम मस्जिद में का कोताही करे थो, ग़लती करे थो, नमाज़ पढ़ण में करे थो, या ई XYZ कंहिं बि क़िस्म जी, मस्जिद जे मुतवली जो कमु आहे त इमाम खे पंहिंजे मुंहुं सम्झाए, पंहिंजे मुंहुं चवे, इहो बहितर तरीक़ो आहे, शरई तरीक़ो आहे। ऐं बाक़ी हाणे असांखे सोचणु इहो खपे त अॼुकल्ह जेके मस्जिदनि जा इमाम आहिनि उहे असांजे आसिरी आहिनि, त असां ई उन्हनि जो क़दुरु करे सघूं था। अॼुकल्ह असां पंहिंजे बच्चनि खे जेकॾहिं तालीम ॾियूं त स्कूल जी ट्यूशन जी फीस 15000 10000 ऐं स्कूल जा ड्रेस, स्कूल जा सिस्टम, स्कूल जा बैग, ॿार छुटी फुटी 50000 में अचे थो, 50000 ते ॿार अचे थो। इन जे करे त जेकॾहिं मदरसे में असांजो ॿार क़ुरान मजीद पढ़े, दीन जी तालीम करे, त पंहिंजो उन जी वधि में वधि 500 रुपया फीस यादि के त ॾींदा ई कोन, पर इहो शरई तरीक़े सां ग़लति आहे। छो त मस्जिद में जेकॾहिं ॿार क़ुरान जी तालीम करे थो, इहो माण्हुनि जी सोच आहे त मस्जिद जो क़ुरान में पढ़ंदा हदियो कोन्हे, पर हदीअ जो इहो मतिलबु न आहे त हाणे असां इमाम जो क़दुरु न कयूं। असां मुस्लमाननि खे इमामनि जो क़दुरु करणु घुरिजे। कसीर तइदाद में अहिड़ा इमाम आहिनि जेके शादीशुदा आहिनि, पंहिंजे बचनि वारा आहिनि, जिन जूं ज़रूरतूं आहिनि। हाणे जेकॾहिं असां पंहिंजे बच्चनि की स्कूलनि जूं फीसूं भरे सघूं था त 1000 1500 2000 जेकॾहिं असां पंहिंजे इमाम खे ॾियूं, मस्जिद वारे खे, त उन मां असांखे केतिरो सवाबु मिलंदो। ॿार जंहिंमें अज़ान मौलवी ॾे, जॾहिं वॾी उमिरि ते छोकिरा पइजी वञनि, निकाह मौलवी पढ़ाए, शादियुनि में हर में निकाह मौलवी पढ़ाए, ऐं जुमा मौलवी पढ़ाए, ईदूं मौलवी पढ़ाए, जनाज़ नमाज़ मौलवी पढ़े, गुसल मैयत ॾे, मैयत खे जेको गुसल बि मौलवी ॾे, हर क़िस्म जो मौलवी कमु करे, त उन आलिम दीन जो, उन हाफ़िज़ जो असांखे क़दुरु करणु घुरिजे। असां मुस्लमान आहियूं। जेकॾहिं असांजी मस्जिद जा मुतवली आहिनि, उन्हनि खे बि आउं अपील कंदुसि त जेके बि तव्हांजो मस्जिद आहिनि उन्हनि खे आबाद करियो, पर इमामनि जो बि क़दुरु कयो। कंहिं बि क़िस्म जो जमाती खे बि इख़्तियार न आहे त मस्जिद जे इमाम सां तंबी करे, जमाती जे अॻियां टोक तंज़ करे, कंहिं बि क़िस्म जो मसइलो पुछणो आहे या को इमाम जी ग़लती खे ॿुधाइणो आहे, इमाम खे पंहिंजे मुंहुं चवे। बाक़ी कंहिं बि इमाम खे, आलिम खे, हाफ़िज़ खे जमाती जे अॻियां तंबी चवणु छो? इमाम जी पंहिंजी हैसियत आहे, इमाम जी पंहिंजी इज़त आहे। ऐं हालांकि लफ़्ज़ पेश इमाम, अॻियां इमाम, उन इमाम जो असांखे क़दुरु करणु घुरिजे। जेकॾहिं असां इमाम जो क़दुरु न कंदासीं त पोइ उहे असांजे लाइ कहिड़ियूं हक़ में दुआऊं घुरंदा। असां मरी वेंदासीं त असांजी क़बर ते उहे जी गुल पड़ी दुआऊं घुरंदा। त मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो, कसीर तइदाद में दोस्तनि सवाल पे कया, उन्हनि जे मुतलिक़ अॼु मूंखे हिकिड़ो ख़्यालु थियो त इमामनि जे मुतलिक़ हिकिड़ी क्लिप ठाहियां, त जिन जिन दोस्तनि ताईं हीअ क्लिप पहुचे थी उन्हनि खे गुज़ारिश आहे त मस्जिद जे पेश इमामनि जो क़दुरु कयो ऐं तव्हांजी मस्जिद जे जेके इमाम आहिनि, हाफ़िज़ आहिनि, आलिम आहिनि, उहे तव्हांजे ॿारनि खे दीन जी तालीम ॾियनि था, तव्हांखे जुमा पढ़ाइनि था, तव्हांखे ईदूं नमाज़ पढ़ाइनि था, तव्हांखे वक़्त ते तव्हांजो को फोती थी वञे त उते उन मैयत खे गुसल ॾियनि था, निकाह पढ़ाइनि था। हाणे जेकॾहिं असां क़दुरु न कंदासीं त उन्हनि जो केरु कंदो?
सरकारी मुलाज़िमनि खे गवर्नमेंट पगार ॾिए थी, टिनि जेकॾहिं महीननि जी पगार रुकिजी वई, ज़ाहिर आहे हुनजो हक़ आहे टीचर जो, सरकारी मुलाज़िम जो, त उहो रड़घोड़ा कंदो। पर इमाम मुख़्तसर के कुझु इमाम आहिनि जेके सरकारी मुलाज़िम आहिनि, बाक़ी इहे प्राइवेट आहिनि जेके अॼुकल्ह मस्जिद जे 500 चंदे ते वीचारा गुज़ारो कनि पिया। ऐं मस्जिद जो मुतवली के अहिड़ा आहिनि जेके पेमेंट पगार पाण कोन ॾींदा आहिनि, हुननि जा इख़्तियार त 50,000 खां मथे हूंदा आहिनि। ॿिया जमाती जेके वीचारा हूंदा आहिनि, इमाम सां मोहबत कंदा आहिनि, के 1000 के 500 इहे सभु पटे सटे इमाम खे ॾींदा आहिनि। इमाम 30 ॾींहं रेगुलर नमाज़ पढ़ाईंदो आहे ऐं बच्चनि खे तालीम ॾींदो आहे। ऐं पोइ बि जमाती या पेशमाम हर ॻाल्हि ते घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि इमाम सां। इमाम जेकॾहिं हिकिड़े ॾींहं जी मोकल वठी केॾा वञी, उन इमाम ते टोक तंज़। त इहा शइ ग़लति आहे। असां पंहिंजे अक़ल खां सोचूं, जेकॾहिं असां सां पंहिंजा बच्चा आहिनि फैमिली आहे, त उहो इमाम आहे, आलिम आहे, हाफ़िज़ आहे, हुन सां पंहिंजा बच्चा हूंदा। त जमातियुनि खे कंहिं क़िस्म जो इख़्तियार न आहे त इमाम सां घटि वधि ॻाल्हाइनि, मोहबत कनि। जेकॾहिं कंहिं मसइले जी ख़बर नथी थिए, इमाम खे पंहिंजो मुंहुं चवनि, इस्लाह कनि, इस्लाह करणु घुरिजे। बाक़ी मस्जिद में अजायो, मस्जिद खे पंहिंजो बंगलो, पंहिंजी औताक न सम्झो। मस्जिद अल्लाह जो घर आहे, उन खे अल्लाह जो घर करे सम्झो। मस्जिद में दुनियावी ॻाल्हियूं न कयो, ऐं मस्जिद में कंहिं बि क़िस्म जो जमाती ते, इमाम ते या कंहिं बि मौज़न ते टोक तंज़ टारगेट न कयो। इहो हरगिज़ जाइज़ कोन्हे, शरीयती ख़िलाफ़ आहे। मस्जिद में जेकॾहिं ॿार अचनि था त उनखे महबत सां तालीम ॾियो, उनखे सम्झायो। जेकॾहिं थोरी शरारत कंदा, उनजो मतिलबु न आहे त असां उन्हनि सां तेज़ थी ॻाल्हायूं। असां मुस्लमान आहियूं, थोरो असांखे शौर हुजणु खपे। त इनशाअल्लाह जिन दोस्तनि ताईं क्लिप पइजी वेंदी, उहे ज़रूरु इमामनि जो क़दुरु कंदा। हर हिकु जे मस्जिद जी, हर हिकु जे ॻोठ जे पासे में मस्जिद हूंदी, उन जेको आलिम हूंदो, को हाफ़िज़ हूंदो। अॼुकल्ह त मियाँजिन जी बि खोट कोन्हे, मियाँजिन त जाम थी विया आहिनि। रुगो ॾाढ़ी रखियो, पटको ज़ोर रहियो, मियाँजी घणा थी विया आहिनि जिन खे इल्म जी कंहिं शइ जी ख़बर कोन्हे। पोइ हाणे मियाँजी वात ॻाढ़ा पान खाया मुला जेके, उन्हनि जी असां चमकी तरफ़ पोइ तरफ़ हूंदा आहियूं। पर जेके आलिम हूंदा आहिनि, जेके हाफ़िज़ हूंदा आहिनि, जेके असांजे मस्जिद में दीन जी ख़िदमत कंदा आहिनि, क़ुर पढ़ाईंदा आहिनि, नमाज़ पढ़ाईंदा आहिनि, असां उनजो क़दुरु कोन कंदा आहियूं। त सभिनी सुन्नी मुस्लमान खे अपील कंदोसि, आलिमनि जी, हाफ़िज़नि जी इज़त कयो, क़दुरु कयो, उन्हनि खे कंहिं क़िस्म जी तकलीफ़ न ॾियो। अल्लाह साईं तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे। वमा अलैना इल्लल बलाग।